आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी ओए अव्वल या नबीयन में आदम नबी मुहम्मद मासूम खातम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी उहो ता क़यामत क़ाइम नबी लिखत लोहे महफूज़ जी डायरी लिखल लोहे महफूज़ जी डायरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिज़ीअ जी ज़ुबानी खपे न काफिर न की कादियानी खपे न कहीं राफिज़ीअ जी ज़ुबानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न दावा कंदड़ खां निशानी खपे न भोपो थो घुर्जे न को सामिरी न भोपो थो घुर्जे न को सामिरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी न अहिड़ो को जायो न जमदो वरी न बे कंहिंखे मेराज मिलंदो वरी नई कंहिं ते क़ुर्आन लहंदो वरी नई कंहिं ते क़ुर्आन लहंदो वरी फरिश्ता था ॻाइन भरे हाज़िरी फरिश्ता था ॻाइन भरे हाज़िरी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी ओ सदाकत जे सिज मां तो किरणो फुटे सिधो थो जहालत जी चोटी चुटे सदाकत जे सिज मां तो किरणो फुटे सिधो थो जहालत जी चोटी चुटे अदुअ जी थे सोहराब सीनो घुटे अदुअ जी थे सोहराब सीनो घुटे सना मुस्तफ़ा में तुंहिंजी शाइरी सना मुस्तफ़ा में तुंहिंजी शाइरी असां था मञूं ज़ाहिरी बातिनी असां था मञूं बातिनी ज़ाहिरी मुहम्मद नबी आखिरी आखिरी